هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله والصلاة والسلام على سيد الناس والجان وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته المتطهرين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رضي الله عنه ورضوان ذلك لمن خشي ربه. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. وحده فرض واجب سنة تنياتكم توبا سندي تسبيح بغيسا پوجا پگن سندي گالتي ساهي سان ہنڈا نانگا پانجے نفس کے کا سہی آسنا تو سید شاہ عبداللطیف جے دوزک سندی باہ دعا ڈوئی نچے. اگر جنت میں جانے کا ارادہ ہو تمامی کا اگر جنت میں جانے کا ارادہ ہو تمامی کا تو گلے میں ڈال لو تو کہ محمد کی غلامی کا. نہ دنیا سے نہ دولت سے نہ گھر آباد کرنے سے نہ دنیا سے نہ دولت سے نہ گھر آباد کرنے سے
दिल को तसल्ली होती है अल्लाह को याद करने से। अगर कोई हमें मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले। कोई मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले। वो चीज मिले जिसके मिलने से खुदा मिले। अगर पोखरियां थई त पोख जेसताईं पानी थई बाग में। ये पोखरियां थई त पोख जेसताईं पानी थई बाग में। वटई दई निकरी पोइ सुकी थींदे सोक। जिथे लुमंदो सारो लोक, उते सटूं ॾींदे हिकु संगला। भले ॼायूं मायूं सदियूं सालनि, भले ॼायूं मायूं सदियूं सालनि। महशर जे मैदान में तंतरा राज मिलनि, पर ॿियनि वेचारिनि अदा कया हो जागाही अजाया। अल्हम्दुलिल्लाह सुबह अल्हम्दुलिल्लाह। मुझे अजीज दोस्त भाई और बुजुर्ग अस्सलाम वालेकुम। अल्लाह जो कयो हाँ मेहरबानी तव्हां साईं मथां, जे रब असांखे पंहिंजे दरवाज़े में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। कंहिं माण्हू उतारो सुञातूं, ज़मीनूं सुञातूं, दुनियादारी सुञातूं। हे अंधा हुआ त अल्लाह जे दरवाज़े खां, पर रब जी महिरबानी आहे जो रब असांखे नूर ॾेई करे पंहिंजे दरवाज़े जी सुञाण नसीब कई आहे। तूं मालिक जा महिरबानी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस नबवी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक लफ्ज़ हैं। फरमाया युमिन हत्ता कुना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। मदीने में फरमाया तो जिस ताईं पक्का मोमिन नथा थी सघो, जेस ताईं तव्हांजी मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत पंहिंजी जान खां, पंहिंजे माल खां, पंहिंजे औलाद खां, पंहिंजी माल मिल्कियत खां, दौलत खां, अबे अम्मा खां जेसिताईं वधीक तव्हांजी मोहब्बत मां अल्लाह जे रसूल सां आहे, तेसिताईं तव्हां मोमिन आहियो। पंहिंजे माल खां, पंहिंजे जान खां, पंहिंजे औलाद खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे, इनके ईमान चइबो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत छो न कजे? उहो मदीना अमीर आहे जंहिंजो अखलाक बि आला, जंहिंजी गुफ्तार बि आला, जंहिंजी रफ़्तार बि आला, जंहिंजो उथण बि आला, जंहिंजो विहण बि आला, जंहिंजो सुम्हण बि आला, जंहिंजो जागण बि आला, जंहिंजा फर्ज़ बि आला, जंहिंजा सुन्नत ऐं वितर बि आला, जंहिंजा इशराक तहज्जुद जी नमाज़ आला। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खिलण बि आला, मदीने मीर जो आलान बि आला, मदीने मीर जो उथण बि आला, मदीने मीर जी ख़ामोशी बि आला। वो मदीना मीर आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह ताला इन जहान में मोकिलियो ऐं पंहिंजे महबूब बणाए करे मोकिलियईं, जंहिंजी हर हिक अदा अल्लाह जी ज़ात क़ुरान जे अंदर महफूज़ कई आहे। तीअं क़यामत ॾियारे मदीने मीर जो तज़किरो थींदो रहे। जेसिताईं अल्लाह जो क़ुरान दुनिया में मौजूद, तुम ताईं अल्लाह जे रसूल जी सीरत तव्हां सां ताईं मौजूद रहंदी। ऐं क़ुरान मजीद तेसिताईं आहे जेसिताईं सारो जहान आहे। अल्लाह रसूल जिब्रील अमीन का पूछा कि जिब्रील मुखां बाद में तू दुनिया जे अंदर ईंदे या न?
छो जो तुंहिंजो कमु आहे न अल्लाह जे नबियनि ते अल्लाह जो पैगाम पहुचाइनि ॾियां आख़िरी नबी आहियां मूंखां बाद को नबी न ईंदो तुंहिंजो बि कमु मूंखां पोइ ख़तमु आहे जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि तव्हां खां पोइ 3 दफ़ा ईंदो मां जिब्रील छा खणी ईंदे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह खणी न ईंदुसि बल्कि तव्हां दुनिया मां खणी ईंदुसि अल्लाह रसूल पुछो जिब्रील दुनिया जे अंदरि खणी त न ईंदे खणी ईंदे पर छा शइ खणी ईंदे जिब्रील चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि जॾहिं मां पहिरीं दफ़ा ईंदुसि दुनिया जे अंदरि इंसान जे दिलनि मां मोहबत खे खणी ईंदुसि पोइ रिश्तनि जी मोहबत ख़तमु भाउ भेण जी मोहबत ख़तमु अबे अम्मा जी मोहबत ख़तमु पुट ऐं पीउ में फ़र्क़ु ख़तमु नंढे वॾे जो फ़र्क़ु ख़तमु पोइ हर को उहो इज़त हुनजी कई वेंदी जंहिं वटि दुनिया दौलत हूंदी अॼु साइंस असां हुनखे कंदा आहिनि न कंहिंजो किस्तो अहिड़ी कोन सभु धाग फिल्के जो आग में अची विया अॼु भाउ खे सलाम कंदो करे भेण जे अंदरि आणींदसि निमाज़ मां इख़लास खणी ईंदसि हा मसीहतूं निमाज़ूं अदा थींदियूं पियूं अलाए घरनि में पहिरीं खां मोहबत सां निमाज़ पढ़ी वञे उहा पोइ तव्हांखे नज़र न ईंदी पोइ माण्हू दुनिया खे जीअं बेघरनि वांगुरु बेघर जो कमु गाह जो कमु सम्झंदा आहिनि ईअं निमाज़ पढ़ण वारा हूंदा ज़िक्र करण वारा हूंदा पर बेघर सम्झी करे निमाज़ पढ़ंदा पोइ निमाज़ दिल हूंदी जेका हूंदी उन्हनि निमाज़ पढ़ण वारी नज़र इमाम हूंदी केॾी महिल माण्हू सलाम वग़ैरह जान छॾाए करे दुनिया में मसीह मां ॿाहिरि निकिरूं क़ैद खाने में पिया अॼु दुनिया जे अंदरि उहो फ़र्ज़ निमाज़ पढ़ंदा सुनतूं छुटियूं अॼु छुटा गैर मुक़दर सुनतूं छुटियूं साईं असांजूं निमाज़ूं अहिड़ियूं आहिनि जो असांखे ॿियनि सुनतनि पढ़ण जी ज़रूरत कान्हे का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़र्ज़ निमाज़ खां बाद तव्हां सुनतूं नफ़िल पढ़ंदा हो क़यामत यारे अल्लाह ताला तव्हांजे फ़र्ज़ जी चकास कंदो तव्हांजे हुकुम खे ॾिसंदो तव्हांजी किरत खे ॾिसंदो तव्हांजी तस्वीरनि खे ॾिसंदो जेकॾहिं परफेक्ट हूंदियूं त अल्हम्दुलिल्लाह पोइ हिकिड़े का घटि वधाए हूंदी हुन निमाज़ जे अंदरि अल्लाह ताला उन्हनि सुन्नतनि खे गॾाए करे फ़र्ज़ जे अंदरि वो फ़र्ज़ निमाज़ जो ख़त्म कंदो जेकॾहिं फ़र्ज़ निमाज़ूं बहितरु त नफ़िल सुनतूं वधी पिया त तव्हांजे अबे अम्मा खे ॾिनियूं वेंदियूं निमाज़ उन्हनि जी निमाज़नि जे करे तव्हांजे अबे अम्मा खे बि बख़्शियो वेंदो अबे अम्मा खे खणी छॾियो पोइ पंहिंजा फ़र्ज़ त पूरा थियनि उहे पुठियो था वञनि त पोइ पूरी किथां थींदी ट्रेन भई अंदरि आऊं जिब्रील जॾहिं ईंदुसि त अल्लाह जो क़ुरान खणी ईंदुसि सुबुह जो माण्हू उथंदा फजर निमाज़ मां जेके सूरह रहमान जी तिलावत यादि हूंदा सूरह यासीन जी तिलावत यादि हूंदा क़ुरान मजीद यादि लाहींदा ख़ाली पन्ना हूंदा बाक़ी उन जे मथां अखर सुबुह जो हूंदा ई न ऐं उहो ॾींहुं दुनिया जो आख़िरी ॾींहुं हूंदो उहो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं हूंदो जो अल्लाह जे क़ुरान चपे चपे जॻह जॻह मौज़ू हर मौज़ू जे अंदरि हर सूरत जे अंदरि अल्लाह ताला उहो मौज़ू ठाहियो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त दुनिया जो छा अंदरि असर हूंदो मां या रसूल 3 दफ़ा ईंदुसि जॾहिं 3 दफ़ा ईंदुसि त अल्लाह जो क़ुरान खणी ईंदुसि सुबुह जो क़ुरान हाफ़िज़ थींदा क़ुरान मजीद खे खोलींदा बोतरी खे खोलींदा चुमी ॾेई करे सीने सां लॻाईंदा जॾहिं हुननि जा पना क़ुरान पाक जा उथलाईंदा त अंदरि पननि त ख़ाली कागर मौजूदु हूंदा पर अल्लाह जे रहमत वारे क़ुरान जा जेके लफ़्ज़ हूंदा उहे मौजूदु न हूंदा क़ुरान जे अंदरि ईअं अखर मां खणी ईंदुसि जॾहिं माखे मनारे हूंदो आहे माखे बचा कंदी आहे
इधर बच्चा भोगे करेगा ने तिंदिया खाली मनारो दुआए पर बंजा बच्चा कदी दिया ये खाली अल्लाह रे कुरान जा पत्ता हुंदा बागी कुरान उन आके मनाए वांगा उडेगा खाली कुरान का लफ्ज हुंदा ही कौन बा खाली कुरान आज बेगम तमाम मोमिन इस्ताइतीना तसगो जैसे तमाजी मोहब्बत माला रसूल सा पने जान का पने माल का मन औलाद का मदी मोहब्बत मूसा नाए तैसे तमाम मोमिन ना साहबाए करानी मजलिस आए मदीने मीर साहबे खान पाप से दे क्या तेरी आ गए ने क्या जोड़ी दींदो क्या तेरी मांगुतना नौसा नौसी आलम दो दुनिया के अंदर क्या जोड़ी दींदो जरे क्या मत जोड़ी दींदो जरे अमल नामा लगाए ना तराजू अकीदी माँ तुम जो हाथ पकड़े करे अल्लाह जी जात के चौंगल है मुझे में वो कभी मुझे सिद्धि के अकबर आए ये मुझे गुनहगार उम्मत यो नालो नाच जाए बल्कि ये मुझे सिद्धि के अकबर दे वो साबे धैर्य जान कुर्बान कर बनो मार कुर्बान करो सजी जिंदगी तुमने दी लाए पंजी जिंदगी को गए थे मुझे रब ये सिद्धि के अकबर थे इनके जीवन में तय तो वे कयामत में चेक करें खमीज मां मोहम्मद जी के दिया लेकिन ये नालो नोट वो सिद्धि अकबर नालो या मुझे पाना भूला मैं गुनहगार अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साहबे पंजे फजीलत क्या तेरी निलाए बयान किया क्या तेरी आया मुझे साहबे की उतना अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रज़ियल्लाहु अन्हु उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु के फरमाए मुझे सुना उमर तुम परेशान थे गमगीन थे जरे क्या तो दी दो जरे पे अल्लाह जी पाक ज़ुबान मुबारक में ये लफ्ज़ निकलना वो लफ्ज़ ही हुंदा अस्सलाम अलैकुम या उमर हे उमर तुझे मतामा अल्लाह जो सलाम जो बरकत हो जन्म भली करे तुम शर मैदान में वो हज़रत उमर जे अल्लाह ताला पेरी सलाम जे के दिनो नबी के न वली के न पैगंबर के न शहीद के वो उमर हुंदो जेके अल्लाह ते ज़ात पेरी कलाम दिनो हज़रत उमर सलाम अल्लाह ताला जो हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जो आया मदीने में फरमाया उस्मान गमगीन न थे परेशान थी तू इन समय ने तू जो को दुनिया के अंदर माशर मैदान में हो दो न हो दो हे उस्मान दुनिया के अंदर ये तुम साहित्य करें दोस्त हैं ये क्या तेरी आगे अल्लाह ताला हर नबी के को रफी को दोस्त दींदो है मां मुहम्मद जो दोस्त रफी दुनिया जन्नत के अंदर रफी तो पान होंगे हज़रत अली जो करमला जो आया जले मदीने मीर फमायो उस वाले गमगीन थे परेशान थे मां मुहम्मद के जो अल्लाह ताला जन्नत में बंगलो दींदो माल दींदो मुझे सामू मुझे दरवाजे सामने अली तो जो मारूं दो जुमाले तो घबराना अंता की पे दुनिया वाला किरा मदीने में फयाले तो दुनिया के अंदर बीमा मुहम्मद जो दोस्त है तो आखिरत में कर जन्नत के अंदर उन जमाशे में दान में भी मुझे तुम भाव दे जरे हर इसको टूटी दो ज्ञान जाए तो जो मुझे यो इसको हमेशा कायम अल्लाह रखना तुम मुझे भाव दे दुनिया के अंदर भी आखिरत वो सुमाली आयो कुरान मजीद के अंदर अल्लाह ताला वाली सखावत बयान किया हुकमायुतीमून तामला हुब्बी मिस्कीना व यतीमा व असीरा अल्लाह ये कुरान सूरत आयत नंबर अल्लाह ये कुरान फंगा मुझे में वो मुबारक कुरान इंसान जेला
भला माण्हू वो इंसान के दुनिया जे अंदर पंहिंजी ज़रूरतनि खे ॾिस न ॾिसी करे पंहिंजे ज़रूरतनि खे के पासे रखी करे दुनिया जे अंदर ॿियनि माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि यतीमनि खे खाराईंदा आहिनि जेजनि खे खाराईंदा आहिनि मिस्कीननि खे खाराईंदा आहिनि हदीस जे अंदर ईंदो आहे क़ुरान मजीद जे तफ़सीर जे अंदर हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम अमा फातिमा बास जॾहिं मां हसन हुसैन बीमार थिया आहिनि तव्हां वासिन दुनिया जे पीरनि फ़क़ीरनि जे लाइ को कंहिंजे लाइ को कंहिंजे पीर जे लाइ पर जो दुनिया जा इंसान इमाम अली शेर ख़ुदा मूंसां सम्झण वारा अली शेर ख़ुदा जे फर्ज़ंद अर्जुमंद बीमार थिया बासन में जुआन घरवारे बि घरवारो बि मुंहिंजा रब जेकॾहिं असांजा पुट ॿई औलाद जेके आहिनि मां हसन हुसैन हे जेकॾहिं ठीकु थींदा त असां तुंहिंजे नाले ते 3 ॾींहं लगातार रोज़ा रखंदासीं 2 ॾींहंनि जे अंदरि ठीकु थी हाणे रोज़ा रखण जो टाइम अची वियो रोज़े रखण जो टाइम आयो आहे सॼे ॻोठ सॼे घर अहल बैत रोज़ो रखियो आहे हज़रत अली रोज़ो रखियो आहे मां फातिमा रोज़ो रखियो आहे घर जे अंदरि नौकरियां ऐं खादमायुनि बि रोज़ो रखियो आहे असां गर्मी जो बहानो कहिड़ो कमकार जो बहानो साईं मुला महाराज ॾींदा रमज़ान सभा बाहि में पियो अचे कमकार जा बि वधी आहिनि कहिड़ो रोज़ा रखंदो न बाबा शेर ख़ुदा जे घराने जे अंदरि नौकर बि रोज़ो रखियो पिया सॼे ॾींहुं कमकार पिया कनि उहे बि रोज़ो पिया रखनि जॾहिं रोज़े जो टाइम खोलण जो आयो आहे क़ुरान थो चए उन टाइम जे अंदरि हिकिड़ो यतीम अची दरवाज़ो खड़कायो आहे चंद मिंट अंदरि आहिनि रोज़े खोलण जी तारीख़ जे अंदरि आहिनि चंद मिंट गया पिया फ़क़ीर मिस्कीन को यतीम आयो आहियां यतीम आहियां केतिरा ॾींहं थिया मूंखे कंहिं मानी न कराई आहे तव्हांजे घर जो दरवाज़े जो नालो ॿुधी करे आयो आहियां उहो दर आहे जंहिंजे अलाह ताला विवाह कंदो आहे मूंखे उमेद आहे दिन घर मां खाली न वेंदो मां हो अची करे दरवाज़े ते पहुतो आहे नौकर वञी करे ॾिसण साईं यतीम बुखायल आहे मानी जे लाइ सदा हणी रहियो आहे क़ुरान जे मसाइल फला तनहर जॾहिं को मिस्कीन ग़रीब दरवाज़े ते अचे जेकॾहिं ॾेई नथा सघो उनखे ताना न ॾियो पिनो वधाए मथा तुलायो त भला जे नाले ते पिनो ॿिया पंहिंजो कमाए करे नथा खाओ असांजे दरवाज़नि ते डेली टंगियो बीठा हो क़ुरान मजीद अंदरि अलाह ताला फरमाए जेकॾहिं के ॾिए नथो सघे त कंहिंखे तानो न ॾियो मता ईअं न थिए जो इन जॻह ते यतीम मिस्कीन वेठो आहे सुभाणे में तव्हांजा ॿार यतीम थी करे दरवाज़े ते पिणंदा वठनि दरवाज़े ते मानी जे लाइ पिणंदा वठनि अलाह बादशाह मां अलाह कंहिंखे नबी जी कंहिं वली जी कंहिं इंसान जी काई परवाह कान्हे का मां अलाह ताला जंहिं बादशाह तव्हां सम्झणा त मुल्क खे हलाए रहिया आहिनि सॼी फौज हिन जे हथ में आहे सॼा आर्डर हिन जे हथ में आहिनि जेकॾहिं हुकम करे त छा मां छा दुनिया जे अंदरि थी वञे अलाह मच्छर जे पर जे बराबरि न आहिनि मां अलाह ताला हिननि बादशाहनि जो बि बादशाह जॾहिं वो दरवाज़े ते अचे उनखे ताना न ॾिजो झलजो न रोकियो न उनखे ताना न ॾिजो जेकॾहिं ॾेई नथा सघो त अलाह जो क़ुरान थो चए उन्हनि खे चओ असांखे माफ़ कर बाबा असां वटि पहुच न आहे जेको अलाह तोखे बि ॾींदो त असांखे ॿियनि लाइ ॾींदो जॾहिं असां